असां पढ़ंदासीं इंट्रस्ट, पहिरियों पढ़ंदासीं सिंपल इंट्रस्ट, पोइ पढ़ंदासीं कंपाउंड इंट्रस्ट, पोइ तव्हांखे मां उनजो डिफरेंस सम्झाईंदुमि त इन्हनि में फ़र्क़ु छा हूंदो आहे। हाणे इंट्रस्ट चइबो आहे व्याज खे, ठीकु आहे। जीअं बैंक मां तव्हां पैसा वठंदा हो न, 10 लख वठंदव त बैंक तव्हांखे इहो न चवंदी त भाउ ठीकु आहे तव्हां 2 सालनि खां पोइ साढा 10 लख मोटाए ॾियो, उहा तव्हांखे उन ते 5%, 8%, 10%, 12% तव्हां खां इंट्रस्ट वठंदी, ठीकु आहे। हाणे हिते तव्हांखे ॾिसो जीअं ॿुधायल आहे, असलम जेको आहे बैंक खां लोन वरितो आहे घणो, 12 लख रुपया, 1200,000 एट 6% पर एनम। हाणे एनम जेकॾहिं किथे लफ़्ज़ आयल हुजे त हुन में परेशान न आहे थियणो। एनम जो मतिलबु हूंदो आहे सालियानो, ठीकु आहे, यानी कि साल जो 6% आहे। असां सवली सिंधी में जेकॾहिं चऊं त जेको महीने जो थींदो उहो 0.5% थींदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं साल खे 12 महीना हूंदा आहिनि न, तव्हां हिन ते विराईंदो त 0.5% या 0.5% हिकिड़े महीने जो, 0.5% ॿिए महीने जो, टोटल जेको आहे 1% थींदो, या 2 महीननि में ईअं खणी चऊं 1%। अच्छा, हाणे हिते चयल आहे त 2 महीननि खां पोइ कॾहिं मोटाईंदो। हाणे जेकॾहिं तव्हांखे न चयल हुजे न कंपाउंड इंट्रस्ट, लफ़्ज़ यूज़ न थियल हुजे कंपाउंड इंट्रस्ट, कंपाउंड इंट्रस्ट छा हूंदो आहे तव्हांखे मां सम्झायां थो। जेकॾहिं कंपाउंड इंट्रस्ट न चयल हुजे त पोइ तव्हां सम्झी वेंदो, अंडरस्टूड आहे त इहो सिंपल इंट्रस्ट आहे। हाणे सिंपल इंट्रस्ट छा हूंदो आहे, यानी कि सिंपली तव्हां जेको लोन हूंदो आहे, व्याज हूंदो आहे, तव्हां उहो भरींदो। हाणे हिनखे कीअं कैलकुलेट कबो आहे, पहिरियों तव्हां डेटा ठाहींदो, जीअं परसेंटेज में थींदो आहे। परसेंटेज तव्हांखे मिलियल आहे घणी, 6, ठीकु आहे। उनखां पोइ टोटल अमाउंट मिलियल आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हे टोटल अमाउंट आहे न, इन ते जेको तव्हां व्याज भरींदो उहो एतिरो त न हूंदो न, 12 लख। सो हे टोटल आहे, T = 1200,000, 12 लख। पार्ट हिन जो फाइन करिणो आहे। सिंपल जेको आहे सो परसेंटेज जो क्वेश्चन आहे, सिर्फ़ु तव्हांखे स्टेटमेंट में घुमाए फिराए करे ॾींदा। हाणे तव्हां फार्मूलो यूज़ कंदो, परसेंटेज = पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे परसेंटेज जी जॻह ते तव्हां छा रखंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 6% आहे त तव्हां हिते 6 रखंदो। टोटल जी जॻह ते छा रखंदो, 1200,000, ठीकु आहे, ऐं मथां पार्ट इंटू 100। हाणे हिनखे सिंप्लीफिकेशन तव्हां पोइ हिते सिखी आया हो त पार्ट वारे में सिंप्लीफिकेशन कीअं थींदी आहे। पार्ट हिते रखी बाक़ी सभु हेॾे खणी वेंदो, तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे खणी वञी पोइ सिंप्लीफाई कयो, या अॻ में हितां 2 ज़ीरो कटे छॾियोसि, घणी खिच न थींदी। हाणे बाक़ी बचा 12,000, इहे 12,000 हेॾे वञी करे मल्टीप्लाई थींदा, P = 6 × 12,000। हाणे 6 × 12, 72, पोयों 3 ज़ीरो अची वेंदसि, 72,000 थी विया। हाणे इहो तव्हांजो छा थी वियो, 6% जे हिसाब सां साल जो व्याज निकिरी आयो, ठीकु आहे। हाणे तव्हां वरिता बैंक खां 12 लख, मिसाल था वठूं, हे घणा थी वेंदा, 12, ठीकु आहे, 12 लख पूरा थी विया। हाणे 12 लख तव्हां वरिता 1 जनवरी 2000, मिसाल था वठूं 21 ते, त 2022 ते जीअं साल तव्हांजो पूरो थियो त तव्हां 72,000 जमा कराईंदो बैंक खे, ठीकु आहे। वरी साल खां पोइ जॾहिं वरी जेको अञा 2023 जो, यानी कि 1 जनवरी ईंदी, वरी 72,000 ॿिया जमा कराईंदो। हाणे तव्हांखे क्वेश्चन में हिते चयल आहे त अमाउंट ही विल रिटर्न आफ्टर 2 ईयर्स।